जिलो कंबर शदात कोट ब्यूरो चीफ कुर्बान अली चन्ना की रिपोर्ट मुताबिक अॼु शाम जो कंबर मोबाइल यूनियन तरफा APC को ठाई वई, जंहिंमें शहर जूं सुजाग धुरियूं शरीक थियूं, जिनमें मोहतरम जनाब मोहम्मद अली हकड़ो साहब, सिराज अहमद चांडियो, जनाब जयराम कुमार, डॉक्टर सुनील कुमार, सिकंदर सनम झंडेल साहब, भा मोहम्मद कासिम मीरजत, भा मंसूर अहमद नाइट साहब, बिलाल अहमद शेख, लाला अब्दुल रऊफ बुर्डो, सदाम हुसैन कोपांग, मोहम्मद पेरिल चांडियो, अब्दुल वहाब, भा अरशद अली सूमरो, वकील मोहम्मद उमर बुर्डो, असलम अली अंसारी, फ़कीर वज़ीर अली ऐं ॿिया केतिराई शरीक थिया। फ़ैसिलो कयो वियो त सुभाणे शाम ताईं असांजे वकील चोरी वापसि न थी त शाम जो 6 बजे भुट्टो चौक ते ख़ैमा खोड़े भरपूर एहतजाज कयो वेंदो ऐं हिन एहतजाज में शहर जे सभिनी मोज़िज़ वापारियुनि, सरमाएदारनि, सियासी रहनुमाउनि खे शरीक थियण जी दावत ॾिजे थी।